JUI जो सिंध अमन मार्च न्यू सईदाबाद पहुतो आहे। अल्लामा राशिद महमूद सुमरो जी अॻवाणी में काफ़िले जी न्यू सईदाबाद पहुचण ते शानदार आजियां करे गुलनि जी वर्खा कई वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया, अपडेट कंदा हलूं। JUI जो सिंध अमन मार्च न्यू सईदाबाद पहुतो आहे। अल्लामा राशिद महमूद सुमरो जी अॻवाणी में काफ़िलो न्यू सईदाबाद पहुचण ते शानदार आजियां कई वई। न्यू सईदाबाद में SNTV न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ बिलाल का। मुमताज़ बिलाल, आगाह कजो, JUI जो सिंध अमन मार्च न्यू सईदाबाद पहुतो आहे। जी बिल्कुल, अमन मार्च जो है JUI जे सिंध जी जो अगवान है मौलाना राशिद महमूद सुमरो जी अगवानी में न्यू सईदाबाद शहर में पहुतो तो JUI जे कारकुनन संद जो है शानदार इस्तकबाल कयो। शहर के मुख्तलिफ चौकन जो है हू हाला दे रवानो थी वियो। हुन जो कारकुनन मुख्तसर जो है खिताब कंदे चयो आहे त सिंध में जो है अमन अमान जी सूरत समेत केतरा ही मसला आहिनि उहे पैदा थी विया आहिनि। मौजूदा हुक्मरान आहिनि उहे नाकाम थी चुका आहिनि। हुन चयो त असुल भुट्टो ऐं नकुल भुट्टे जो उहो फ़ैसिलो सिंध कंदी। ज़ुल्फ़िकार जूनियर जेको आहे कराची में जेको आहे मानी जे मौक़े ते घुराए इहो जंहिं दौरान जेको आहे मुफ़ीद जेके मशवरा कया विया ऐं सिंध में जेका आहे तब्दीली जेका आहे शुरूआत थी चुकी आहे। कराची में जेको आहे लखे माण्हू जेको आहे अमन मार्च में शिरकत कंदा, जेका तब्दीली जेका आहे शुरूआत थी वेंदी। जी ठीक है, वरी मेहरबानी मुमताज़ बिलाल तफ़सील ॾियण जे लाइ।